कराची में छोकरनि खे स्मगलिंग करण जो इंकशाफ थियो आहे। सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी दौरान पुलिस अमलदारनि अदालत में पेश थिया। जन स्मगलिंग मामले बाबति अदालत खे आगाह कयो। सिंध हाई कोर्ट घरू खाते खे GIT ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत FIA खे बि इंसानी स्मगलिंग वारे मामले जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत रिमार्क्स ॾिना त छोकिरी मुस्कान हैरान कंदड़ इंकशाफ कया आहिनि। लॻी रहियो आहे त नंढी उमिरि जे छोकिरनि जी स्मगलिंग थी रही आहे। अदालत रिमार्क्स ॾिना त कराचीअ मां 14 सालनि जी निंगरीअ खे अगवा कयो वियो। छोकिरीअ जे बयान मूजिबि खेसि 3 भेरा विकिरो कयो वियो हो। हीअ छोकिरी जुरत करे फरार थियण में कामयाब थी वई आहे। अदालत वधीक चयो त छोकिरी बयान में ॿुधायो त जिते खेसि रखियो वियो हो उते 14 खां 15 ॿियूं छोकिरियूं बि हुयूं। हीउ हिकु संगीन मामिलो आहे, उनखे नथो छॾे सघिजे। Like and subscribe to our channel Newsline 1.